अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू इन्फोडेस्क। मुझे चैनल इन्फोडेस्क में तव्हांखे खुश आमदीद। हिन वीडियो में दोस्तों तव्हांखे सेखारबो एच लुकअप जेको फंक्शन तव्हांखे सेखारबो। मीन्स वैल्यू जेका आहे उहा हॉरिजेंटली वैल्यू आहे उहा लुकअप करे ऐं असांखे पंहिंजे जेको सेल में जेका रिकॉर्ड आहे उहा असांखे ॻोल्हे ॾे। उन में हीअ ॾिसो हिकिड़ा मथां जेको टेबल आहे हीअ हॉरिजेंटली रखियल आहे, जंहिंमें हीअ सेल्स जेके अमाउंट ॾिनल आहिनि ऐं उनजे बेस ते हीअ जेका आहे परसेंटेज रखियल आहिनि, यानी कि 25,000 ते 2% आहे, 50,000 ते 3% आहे ऐं इहा सॼी ॾिसो हॉरिजेंटली आहे। ऐं हिते जेको असांखे रिकॉर्ड आहिनि हीअ असांखे पाण हीअ जेका सेल्स में जेका अमाउंट आहे इनखे हिन मंझां ॾिसी करे केतिरा परसेंट इन ते कमीशन आहे उहा असांखे एच लुकअप फंक्शन हिते असांखे करे ॾींदो। जॾहिं कि हीअ जेका अमाउंट आहे इहा हिन सां मल्टीप्लाई थी असांखे अमाउंट मां निकिरी वेंदी। हीअ परसेंटेज आहे न, 26,000 ते 2% आहे त पोइ अमाउंट घणी थींदी उहा असांखे हीअ पियो करे ॾे, जंहिंमें जेको असां मल्टीप्लाई थियो आहे ॾिसो हिन खे हिन सां मल्टीप्लाई करण सां असांखे अमाउंट पाण मिली वेंदी। त हाणे इनखे असीं दोबारा इनखे करूं था सॼे खे तव्हांजे लाइ जेको सो करे था ॾेखारूं, त जीअं तव्हांखे यादि रहे। सभु असीं डिलीट था करूं टेबल वग़ैरह सभु। हीअ हिकिड़ो टेबल जेको फॉर्मेट में आहे ॾिसो, त इन टेबल जे फॉर्मेट खे असीं ख़तमु था करियूंसि, डिज़ाइन मां रेंज में कन्वर्ट था करियूंसि। हाणे हीअ टेबल न आहे, हाणे हिकिड़ी रेंज आहे। हिकिड़ी रेंज खां पोइ इन फॉर्मेट असीं हटायूंसि था, किलर फॉर्मेट हटी आहे। हाणे हीअ जेको टैब कॉलम 1 आहे इनखे असीं फ़िलहालु असीं चाहियूं था त इन जे मथां जेके आहिनि वैल्यू चेंज थींदी रहे, इन करे असीं हिते लिखूं था डिटेल, हिते अमाउंट 1 या वैल्यू 1 करियूंसि या अमाउंट 1 करियूंसि। अमाउंट 1, अमाउंट 2, अमाउंट 3। हाणे जेको सॼी कॉपी था करियूंसि फार्मूला खे। ये सभु पाणे जेको न 1 2 3 बसि जेको अॻियां आहे 1 2 3 ॾिनो असीं पाणे करे ॾिनो। बाक़ी हाणे इनखे असीं कंदासीं टेबल में वरी कन्वर्ट कंदासीं। इंसर्ट मां टेबल में, ओके। असीं इन टेबल जो नालो ॾिसो कहिड़ो शो कराए पियो, टेबल 7। असीं चऊं था कमीशन, ये असांजो टेबल आहे कमीशन। हिन में हाणे असांखे इहा सर्च करे ॾियणो आहे। हिते हाणे हॉरिजेंटल लुकअप जा वी लुकअप वारा साॻी पैरामीटर आहिनि। तव्हां जेकॾहिं ॾिसी वठो वी लुकअप जेके न ॾिठो आहे वीडियो, त उनखे तव्हां ॾिसी सघो था। एच लुकअप में ॾिसोसि फर्स्ट जेको पैरामीटर लुकअप वैल्यू कहिड़ी असांखे सर्च करणी आहे, असांखे ही वैल्यू हिन टेबल मां सर्च करणी आहे। त असां वैल्यू खे पहिरीं उहो सेल ॾिनोसीं। हाणे टेबल कहिड़ी आहे, जेकॾहिं रेंज सिलेक्ट कंदासीं त हीअ थींदी, अदरवाइज़ असां हिनखे टेबल जो नालो जेको ॾिनो उहो असीं हिनखे ॾेई सघूं था। कमीशन ॾिनो असां, हीअ ॾिसोसि कमीशन, पाण हिन टेबल खे खणी आयो। कमीशन खां पोइ हाणे चयो रो इंडेक्स कहिड़ो आहे। असांखे हिन में न असांखे अमाउंट शो कराइणी आहे या परसेंट शो कराइणो आहे। जीअं त असांखे परसेंट शो कराइणो आहे, उन करे असांजो कहिड़ो इंडेक्स आहे 1 कोन्हे 2 रो, 2 नंबर रो खपे, 2 खणूं था। मैच असांखे कहिड़ो आहे, असां एग्ज़ैक्ट मैच नाहे कराइणो। छो त हिते जेका वैल्यू आहे न 25,000 कोन्हे, कॾहिं 26 हूंदी, कॾहिं घटि वधि थी, उन करे असांखे अप्रोक्सली मैच कराइणो आहे। ट्रू कराईंदासीं, ट्रू करे जॾहिं इंटर कंदासीं तॾहिं असांखे ही पाण ॾींदो। हिन खे दोस्तों हिन खे बसि परसेंटेज में चेंज करे था छॾियूं त जीअं रिज़ल्ट असांखे सही मिले। ॾिसो हाणे हीअ असांजो एच लुकअप थी वियो, हिन मंझि अप्लाई थी वियो। जीअं हिनखे अप्लाई कयोसीं त हेॾां ॾिसो अमाउंट पाणे ठही हली। हाणे एच लुकअप छा पियो करे, हिन अमाउंट खे ॾिसी करे हितां खां जेको सर्च करे थो त हिन अमाउंट ते घणा परसेंट थींदो, उहा परसेंट हिते पाणे असांखे अप्लाई करे ॾिए थो। त इहो हो एच लुकअप। हाणे हिन में हेठियां वरी तव्हांजे लाइ वरी ॾिसो कयो आहे हिकिड़ो, ॿी हिकिड़ी जेका प्रोडक्ट जी लिस्ट ठाही आहे, जंहिंमें एपल्स आहिनि, ऑरेंज आहिनि, बनाना आहिनि, एप्रिकॉट्स, इन जी प्राइसिस हेठां आहे। हाणे वी लुकअप असांजो इन में छा आहे, प्राइसिस असांखे ॻोल्हे ॾिए पियो। ठीकु आहे दोस्तों, हीअ ॾिसो हीअ टेबल फॉर्मेट में न ही रेंज सिलेक्ट कई आहे। ऐं किथे असांजी वी लुकअप असांजी प्राइस पाण हितां करे ॾींदो, हिन में परसेंट न बल्कि प्लस करे ॾींदो प्राइस। क्वांटिटी अमाउंट पाण ठहंदी, क्वांटिटी हिते असांजी ॾिनल आहे। हाणे प्राइस असांखे खपे न, उन करे असीं वरी एच लुकअप कंदासीं। एच लुकअप कर, वैल्यू असांखे कहिड़ी, असांजी हीअ असांजी वैल्यू सर्च करणी आहे। टेबल असांजी कहिड़ी आहे, रेंज असांजी कहिड़ी आहे, रेंज असांजी हीअ आहे। असीं सॼी रेंज ॾियूं था, हिन वारा टेबल नथा ॾियूं, रेंज ॾियूं था। रेंज खे कॉन्स्टेंट कंदासीं दोस्तों, माना कॾहिं बि को कॉपी करूं न चेंज न थी, उन करे F4 दॿाए छॾियोसि। जेकॾहिं तव्हांखे कॉन्स्टेंट वैल्यू करणी न अचे त एब्सोल्यूट डिफरेंस जो मुंहिंजो जेको ट्यूटोरियल आहे तव्हां हुन में ॾिसी वठोसि, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी कीअं रोज़ खे या कॉलम खे बाउंड कजे या उनखे एब्सोल्यूट डिफरेंस में उनखे खणिजे। हाणे असांखे रो कहिड़ी खपे थी, ॾिसो 1 रो जेका न उहा डिटेल में आहे, असांखे सेकंड रो खपे थी प्राइस जे लाइ।
ट्रू कंदासीं। मैच असांखे कहिड़ो करिणो आहे, असांखे एग्ज़ैक्ट मैच करिणो आहे या असांखे अप्रोक्सीमेट करिणो आहे। छाकाणि त मथां खां एप्पल ऐं एग्ज़ैक्ट में न त असांखे एग्ज़ैक्ट मैच कराईंदासीं। हाणे हीअ ॾिसोसि असांजी प्राइस एप्पल जी न 500 आहे, ॾिसो 500 खणी ईंदी। हाणे सॼे फॉर्मूला खे कॉपी करूं था, पोइ असीं वरी हिनखे एनालाइज़ करूं था। ॾिसो 500 खणी ईंदी, जॾहिं त ऑरेंज जी कहिड़ी आहे 250 आहे, ॾिसो 250 खणी ईंदी। त इहो हो असांजो एग्ज़ैक्ट मैच, हीअ असांजो अप्रोक्स मैच। हाणे एग्ज़ैक्ट मैच में ॾिसोसि त जेके मथां जेको बि आहे आइटम आहे न उनखे हिन में सर्च करे हिन वैल्यू जे हिसाब सां ॾिसे थो, जेको बि हिते हिन में सर्च करे थो मिलेसि थो, त पोइ हुनजी वैल्यू हिते रखी ॾिए थो। दोस्तों हिन में हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे वाज़े हिन में वी लुकअप में एच लुकअप में उहो ॿुधाईंदो हलिजे त एच लुकअप हॉरिज़ॉन्टली खणे थो न, टॉप खां बॉटम में, मीन्स असां वैल्यू जेका सर्च कराईंदासीं हिन खे न, हाणे हेठि जेका बि हुजे हीअं सर्च कराईंदासीं, लेकिन हिन जे मथे जेके हिते वैल्यू ॾिनल हूंदी न त उहो सर्च न कंदो, एरर ईंदो। ईअं जीअं जेके असां वी लुकअप में हलूं था त हाणे बासित खां हितां जेके बि खयां आहिनि न, इहे जेके दोस्तों इन्हनि जी वैल्यू असां सर्च करे ॾींदो। हिन पासे जेके बि हूंदा हिन जो जेको सर्च वैल्यू खां पोइ जेकॾहिं सर्च वैल्यू असीं हीअ ॾियूं था ऐं असीं जेको हिन पासे वारो को बि कॉलम खणूं था न, असांखे एरर में ईंदो। कॾहिं कॾहिं असांखे वी लुकअप में एरर ईंदा न, एरर इहे हूंदा आहिनि।